पासे वांखे अहम ख़बर ॾियूं पिया खैरपुर मां, जिते 5 साल अॻु शादी कंदड़ नारी खे मुड़ुस ऐं साहुरनि पारां क़त्ल करे लाश गुम करण जो इंकिशाफ थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नासिर अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में 5 साल अॻु शादी कंदड़ नारी खे मुड़ुस ऐं साहुरनि पारां क़त्ल करे लाश गुम करण जो इंकिशाफ थियो आहे। नारी जे वारसनि इहो इल्ज़ाम हयो आहे त इरम मल्ला खे मुड़ुस फ़हीम ऐं उन जे माइटनि क़त्ल करे लाश गुम करे छॾियो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां आवाज़ जो रिपोर्टर शकील जावरी असां सां लाइन ते मौजूद आहे। शकील, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल ही कैफे जो वार्ड जे पाड़ो आहे, तव्हांजे रहवासी जोड़ो आहे राज मल्ला ऐं आमना आमना। उन्हनि जेको आहे तव्हांजे इहो इल्ज़ाम लॻायो आहे त 5 साल अॻु जेको आहे संदन पढ़ायल नारी आहे इरम मल्ला, उनखे जेको आहे उनजे मुड़ुस फ़हीम मल्ला ऐं उनजे वारसर ॿियनि माइटनि ज़ाहिद ऐं इम्तियाज़ मल्ला, उन्हनि जेको आहे मुबैना तौरु क़त्ल करे लाश जो गुम करे छॾियो आहे। हिननि जो चवणो त ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे ऐं हिननि जी जेका धीउ आहे उनखे संदसि जेको मुड़ुस आहे उहो तशदुद पिणु कंदो हो, जॾहिं त 1 महीनो अॻु में जेको आहे संदसि इन जी धीउ सां मोबाइल फ़ोन करे जेको आहे के तशदुद जो निशानो पिणु बणायो वियो। हिननि चीफ जस्टिस ठीकु आहे, वञ महिरबानी शकील तफ़सील खां आगाह करण जे लाइ।